भोज़दार वडा मां ख़बर शामिल कयूं जिते खानवा पुल ते बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि दुकान खे बाहि लॻी वई आहे। तव्हांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे, बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे अपडेट कंदालू। भोज़दार वडा मां खानवा पुल वटि बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि दुकान खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। भोज़दार वडा मां जिते खानवा पुल ते बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि दुकान खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण जे नतीजे में लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं भोज़दार वडा मां ज़मीर अंसारी खां। जी ज़मीर, छा तफ़सील आहिनि? जी सर, जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भोज़दार वडा भरिसां खानवा पुल ते अली ऑटोज़ जे दुकान खे बिजलीअ जे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। जॾहिं त मुतासिर दुकानदार अली एजाज़ पारां वसवारनि खे अपील कई आहे त मूंखे थियल नुक़सान में मदद कई वञे। जी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।